काइनात छा आहे? उहो लफ़्ज़ जेको समूरनि जानदारनि ऐं बेजान शयुनि ते ग़ालिबु आहे उहो काइनात या यूनिवर्स आहे। काइनात जे मफ़हूम में धरती ऐं धरती जी समूरियूं जानदार शयूं, इंसान, हैवानात, निबातात, गुल ॿूटा ऐं समूरियूं बेजान शयूं, धातु ऐं मैदनियात ऐं आसमाननि जूं समूरियूं जानदार ऐं बेजान शयूं शामिल आहिनि। बेजान शयुनि ते आधारियल काइनात खे शुरूआती केतिरनि सालनि ताईं तबई काइनात या फिज़िकल यूनिवर्स सॾियो वेंदो हो, पर हाणे हिन लाइ लफ़्ज़ संसार या कॉस्मोस इस्तेमालु थियणु लॻो आहे। उहो को नओं लफ़्ज़ न आहे, पर क़दीम यूनानी लफ़्ज़ आहे जंहिंजो मतिलबु आहे नज़म ऐं तरतीब ॾियणु। तबई काइनात जी जनरल साइंस जो नालो काइनात जो इल्मु या कोनियात आहे। अञा 3 वॾा शोबा आहिनि: तिकोइनियात या कॉस्मोजेनी, काइनातियत या कॉस्मोगोनी ऐं काइनात निगारी या कॉस्मोग्राफी। तिकोइनियात या कॉस्मोजेनी हिन में इन ॻाल्हि जो अभ्यास कयो वेंदो आहे त काइनात जी तख़लीक़ छो थी हुई या हिन जी शुरूआति कीअं थी हुई। काइनातियत या कॉस्मोगोनी हिन में तबई काइनात जे इर्तिक़ाई मरहलनि जो अभ्यास कयो वेंदो आहे। मिसाल तौर ते तारा छो ठहिया, कहकशाऊं कीअं ठहियूं, सिज ऐं ग्रह कीअं ठहिया, धरती कहिड़ी रेत वजूद में आई ऐं इन जो चंड छो पैदा थियो। उनखां पोइ आहे काइनात निगारी या कॉस्मोग्राफी। तबई काइनात जी जोड़जक ऐं आम ख़ासियतुनि जो इल्मु आहे। इन मक़सद लाइ घणो करे नक्शनि ऐं ख़ाकनि या मॉडल्स खे इस्तेमालु कयो वेंदो आहे।